नाज़रीन असां सां रिपोर्ट शेयर कई है अली असद बुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब उमरकोट रत्नौर रोड कैटल सेंटर ते एहसास सेंटर जिते बद इखलाक लक्ष्मण बजीर जेको सरेआम फी कार्ड ते 1000 रुपया कटौती करे रहियो आहे जेको गैर कानूनी आहे ऐं हिकु औरत जो अंगूठो वठी कार्ड सीन करे चयो त सर्विस कोन आहे। जॾहिं त सबको न्यूज़ जे रिपोर्टर अली असद जो छापो लक्ष्मण बजीर ते छापो लॻण सां चिड़ी पियो ऐं रिपोर्टर अली असद बुरगड़ी सां बदतमीज़ी गारगंद गैर इखलाकी ज़बान इस्तेमाल कई धमकियूं पिण ॾिनियूं। अहिड़े बदमाशनि जे हवाले डिवाइस कई वई आहे जेको ग़रीब औरतुनि जो पैसो खाई ऐं दिलेरी सां चई रहियो आहे त पुलिस SHO ऐं SSP केरु बचे मूंखे नथो रोके सघे ऐं ईअं ई पैसा वठंदो रहंदुसि। को मीडिया वारो मुंहिंजो कुझु नथो करे सघे। असां इखलाकी तरीक़े सां इंतज़ामिया खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे लक्ष्मण बजीर ख़िलाफ़ कार्रवाई करे अहिड़े बद इखलाक माण्हू खे औरतुनि जे विच में रहण जो को बि हक़ नाहे जेको ग़रीबनि जा पैसा खाए ऐं औरतुनि जे साम्हूं अहिड़ी बद इखलाक ज़बान इस्तेमाल करे। असां इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ मुज़म्मत कयूं था। कौन आई है? अच्छा तो माणी माई भाई के मिलिया पैसा के अच्छा के जुड़िया होने के जुड़े लोग के कौन जुड़िया? अच्छा इते मतलब पंहिंजी मर्जी के माण्हू हां वो पिंड के सफलता हले पियन पैसा। अच्छा सिफारिश रे पैसा दे हां सफलता हमारे के डोकरी मिलिया पैसा हां 10 कोन रसी किथां आया हमी असि अमरकोट ए बैठा इथे पीड़ी वाले पड़े तई हमी ते आए बाबा इते पानी का शे कोना नको यो सिस्टम हले तो अच्छा उन करे माण्हू जाम तकलीफ़ में आहिनि पाणी असांखे मिले ऐं असांजी मदद करियो। चाहे केड़ी किथां आया आयो? असां बाबा थर खां आया आहियूं। केड़े गोठ खां आयो? जोगी वेरो। अच्छा हमारे इते हमारे लेडीजन के पैसा वैसा मिलिया ना? ना डिवाइस कोन। घणे बजे आया आयो? सुबह जो 8 बजे आया आहियूं।